खबर है तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। घोड़कीअ में क़ाइम टैक्सी स्टैंड बुनियादी सहूलतनि खां महरूम आहे। ड्राइवर हज़रात परेशान आहिनि। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ घोड़कीअ में क़ाइम टैक्सी कार स्टैंड अॾो सहूलतनि खां महरूम आहे। ईंदड़ फंड बि हड़प कयो वियो आहे। ड्राइवरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। सहूलतूं ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। 2007 में अॻूणे वज़ीर आला सिंध मरहूम अली मोहम्मद ख़ान महर पारां लखे रुपयनि जी लागत सां मेन चौक भरिसां ठारायल टैक्सी कार अॾो सार संभाल न लहण सबब मिसारजी विया हुन वाले सां अॾे ते मौजूद कार ड्राइवरनि प्यार घोटो हाकिम लगारी अल्लाह ॾिनो चाचड़ सिकंदर मलिक सोणो मेमण ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त मरहूम अली मोहम्मद ख़ान महर जी महिरबानी सां ही कार अॾो क़ाइमु थियो, पर एतिरा ई साल गुज़रण वञण बावजूदि हिन अॾे जी कंहिं बि सार न आहे लधी। केतिरा ई भेरा DC घोड़कीअ तोड़े CMO घोड़कीअ खे दाह ॾिनी आहे, पर का बि सहूलियत न आहे मिली सघी। हुननि चयो त कार अॾे जी छित बि उजड़ी वई आहे, जंहिं करे लखें रुपयनि जी गाॾियुनि जा रंग बि मटिजी वञनि था ऐं टैक्सी अॾे जी दीवार बि पट थी वई आहे, जंहिं करे चोरी जो पिणु ख़दशो वधीक आहे। जॾहिं त कार अॾे में सफ़ाई निज़ाम बि इंतिहाई नाक़िस हुअण करे शदीद मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि चयो त कार अॾे जी सालनि खां ईंदड़ बजट पिणु कामोरा हड़प करे विया आहिनि ऐं ड्राइवर सख़्तु तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। हुन मौक़े ते कार अॾे ते मौजूदु ड्राइवरनि सिंध सरकार हितां जे चूंडियल नुमाइंदनि तौरु DC घोड़कीअ खां मुतालबो कयो त घोड़कीअ जे टैक्सी कार अॾे जी सार लही ड्राइवरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।